सिंह के हवाले से उन्होंने वारिस सिविल सोसाइटी जा इतने कारकुन मौजूद हैं। अचो तो अस उन सिलसिले में गाल कबूल क्यों था। असा गड अदी सूरत लवार मौजूद है। अचो तो अदी सूरत लवार का पुछा कंदासीं त आखिर यो हमेशा ही कौमी कारकुनन के खंबी करे गुम करण की छा वजह है? मुसलसिल जेको बिल्कुल ही सिलसिलो मुसलसिल है उन जी वजह यह है त असांजा सिंधी भाइर पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कनि था। छो जो सिंध में हर शइ असां वटि वसीला बहितरीन आहिनि। उन्हनि वसीलनि जी जेका लताड़ पई थिए यानी जिन वसीलनि ते असां सिंधी भाइरनि जो हक़ हूंदो आहे उहे वसीला जॾहिं ॿियनि खे ॾिना था वञनि त असीं उन जी घुर कयूं था। पोइ उन बिहाफ ते सिंधी माण्हुनि खे खंबे ऐं गुम कयो थो वञे। जीअं मिसाल ॾींदसि मसूद शाह जो त हुन जी जिबरी गुमशुदगी जी वजह इहा आहे त हू इरशाद रांझाणी केस जो विटनेस हुयो यानी कि हिकु जेको क़तल थियो असांजो पब्लिक जे साम्हूं उन जो विटनेस हुयो पंहिंजो मसूद शाह उनखे खंबे गुम कयो वियो त जीअं हुनखे इंसाफ़ न मिले। ईअं ई असांजा जेके बि क़ौमी कारकुन आहिनि उहे सिंध जे हक़ जी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं उन तहत ई उन्हनि खे खंबे गुम कयो वियो आहे। वरी उन्हनि खे गुम करण खां पोइ बि जेका आहे गवर्नमेंट का जेका आहे क्लियर नथी करे त असां खणी विया आहियूं या असां वटि उहा आहिनि जेका उहा पुलिस या एजेंसियूं मञण लाइ तयारु न आहिनि। पोइ इहे माण्हू किथे हूंदा आहिनि? बिल्कुलु उहे छो मञींदियूं जॾहिं हू गैर क़ानूनी कमु पिया कनि यानी हुननि जे आइन में या को बि अहिड़ो लीगली कमु नाहे कयो वेंदो। जिबरी गुमशुदगी हिकिड़ो लीगल कमु न आहे, उहो इलीगल कमु आहे। जेका आइन जी भञ कड़ी आहे त हू पाण थोरो ई ॿुधाईंदा त असीं इलीगल कमु कयूं था। इन लाइ पंहिंजे डिफेंस जे लाइ हू पंहिंजा क्लेम कंदा आहिनि। छो जो जेके माण्हू मोटी आया आहिनि पोइ अगरि उन्हनि ते क्लेम हुजनि हा त उहे साबित थियनि हा न, जज उन्हनि खे बाइज़त बरी न कनि हा। इन जे लाइ असांजो इहो लाइ अमल आहे त जेके बि असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। उन्हनि ते अगरि ॾोह आहे त अदालतुनि में आंदो वञे। अगरि इहो सिलसिलो मुसलसिल जारी रहियो त स्ट्रगल जारी रहंदी ऐं जेके वारिस परेशान आहिनि उहे हमेशह रोडनि ते ई रहंदा अगरि उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो त। तीजियो मेरे चाचू को 26 दिसंबर 2018 को दुबई शारजाह के करीब हमरा कज़न के गाड़ी में जा रहे थे। मेरे चाचू को गाड़ी से उतार के अपने शनाख्त के साथ ले गए और 3 दिन बाद वापस घर लेकर आए। उसके हाथों में हथकड़ी भी थी। वो पासपोर्ट मांग रहे थे कि हम इसे पाकिस्तान रवाना करेंगे, लेकिन हमने पासपोर्ट नहीं दी। वो लोग ये धमकी दे के चले गए कि हम इसे गैर कानूनी तरीके से भी भेज सकते हैं। 6 महीने अपने टॉर्चर सेल्स में रखे और 6 महीने के बाद मेरे चाचू को पाकिस्तान छुट्टी वाले दिन प्राइवेट जहाज़ में नोशके के एयरपोर्ट में भेज दिया गया। और पाकिस्तान की न्यूज़ ये चल रहे थे कि राशिद हुसैन को पाकिस्तान के हवाले की गई है। तो हमने कोयटा में केस जमा की और कराची में भी की है। कोयटा में 2 महीने बाद उसकी पेशी होती है और यहाँ पे 14 दिन बाद। हम 2 महीने बाद कोयटा जाते फिर कराची आते, फिर कोयटा जाते फिर कराची आते। हम मजबूर हैं, हमारे लिए कुछ करो। मैं अपील करती हूँ हुकूमत से कि मेरे चाचू को बाजियाब करे। बाकी मिसिंग पर्सनस के लिए भी मैं बात करना चाहती हूँ कि उनको भी बाजियाब करें। बलोचों के लिए ऐसे करते, बलोचों के औरतें रोडों पे घूम रहे हैं तो ये एक मजबूरी होती है। बाकियों को पठान पश्तो ये सब सिंधियों को भी आप लोग तंग कर रहे हो। तो ये सब हम इन सब से मैं अपील करती हूँ कि मेरे चाचू को बाजियाब करें। शुक्रिया। जी अमर मुझे पुट के 11 महीनो हैदराबाद हाज़िरी खाई निकरी TC कोर्ट में। बस उतो ही जी निकतो आ का भी खबर ना है। अस गोलाए थकजी पे आयूँ पुछा करे भी काथे खबर न पई आ। हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आ। वञूं था रुगो हाज़िरी था ॾियनि। 11 महीनो आहे का भी खबर ना है। कहिड़े भी इदारे में आहे, कहिड़े भी आइन में आहे। असांजो मन मुतालबो इहो आहे त असांखे आज़ादु कनि। इन सां जेके बेगुनाह ॿिया बि आहिनि उन्हनि खे बि आज़ादु कनि। असांजूं घर जूं परेशानियूं इहे ख़तमु कनि। ॾिसो साईं मसूद शाह एक क़ौम परस्त ऐं सियासी समाजी अॻवान हो। सिंध जे हर इशू ते इंसानियत सोज़ हर इशू ते आवाज़ बुलंद कंदा हूंदा ऐं ख़ासि तौर ते इरशाद रांझाणी जे इंसाफ़ लाइ उन्हनि जेका स्ट्रगल कई। असां सम्झूं था त साईं मसूद शाह जी गुमशुदगी इन नई ॻाल्हि जी कड़ी आहे
इन करे ही साईं मसूद शाह के गुम कयो हुआ छो जो 23 तारीख़ ते साईं खे कोर्ट में पेश थी इरशाद रांझानी के कातिल रहीम शेख ख़िलाफ़ गवाही ॾियणी हुई ऐं 20 सितंबर ते साईं खे गुम कयो हेरिंग का सिर्फ़ 3 ॾींहं अॻु में त इन करे बि असांखे लॻे थो त ही इरशाद रांझानी क़तल केस जी ही कड़ी आहे उनखे लोड़ण लाइ ऐं ॿियो असां सां तमामु फैमिलीज़ मौजूदु आहिनि मिसिंग पर्सन्स जी सिर्फ़ु साईं मसूद शाह जो हिते आवाज़ न बल्कि असां सभिनी सिंधी मिसिंग पर्सन्स जूं माइरूं भेनरूं गॾु आहिनि इन सां गॾु असांजा बलोच मिसिंग पर्सन्स राशिद बलोच जी फैमिली गॾु आहे त उन्हनि लाइ बि असां चवंदासीं त हिन रियासत में जेको गैर आइनी गैर क़ानूनी क़दम खयो पियो वञे त वस वारनि इदारनि खे अपील कंदासीं त इन ते तवजा ॾियनि असांजा माण्हू तमामु गुमशुदा कयो था उन्हनि ते दहशतगर्दी जो टैग नथो लॻे बल्कि उन्हनि खे आवाम बाशऊर थी वई आहे सम्झे थी त ही हक़ जा राही हुया इन्हनि करे इन्हनि जी आवाज़ दॿाइण लाइ इन्हनि खे खंभियो वियो आहे तमामु मज़लूम पश्तूननि के तालिबान जे नाले ते क़त्लेआम कयो उन्हनि खे मिसिंग कयो आवाम सुतल रही तमामु बलोचनि ते तशद्दुद कयो उन्हनि जा चिचरल लाश ॾिना आवाम सुतल रही पर ही सिंध आहे सूफ़ीज़म जी धरती आहे बाशऊर माण्हुनि जी धरती आहे असांजे मारवाड़नि खे तव्हां जिबरी तौर ते लापता कंदा ज़िंदाननि में बंदि कंदा सिंधी आवाम चुप न रहंदी ही बाशऊर आवाम आहे बाशऊर सिंधी क़ौम आहे उहा सम्झे थी त असांजा प्यारा दहशतगर्द न आहिनि बल्कि उहे हक़ जा राही आहिनि इन जी सज़ा ॾिनी पई वञे उन्हनि जो आवाज़ बंदि करण लाइ ज़िंदाननि में क़ैद कयो पियो वञे मां रियासत खे अंदियो ॾींदुमि त तव्हांजे हक़ में ही बिल्कुलु बहितर न आहे तव्हां जिबरी लापता कंदा त असांजा आवाज़ दॿबा न बल्कि अञा वधीक प्रेशर सां उथंदा तव्हांजे मथे में सूर थींदो तव्हांजा आलमी लेवल ते असां तव्हांजे मथे में सूर पैदा कंदासीं त इन करे पंहिंजी भलाई चाहियो असांखे छॾे ॾियो जेके तकलीफ़ूं असांखे ईंदियूं असां बर्दाश्त करे वेंदासीं जेके मासूम ॿार तकलीफ़ूं ॾिसंदा असां उहो वक़्तु गुज़ारे वेंदासीं जेका असांजी फैमिली सूरनि मां गुज़रंदी साल 2 1.5 3 गुज़ारे वेंदासीं बल्कि उनखां बाद पंहिंजो अंजाम सोचो पोइ तव्हांजो छा थींदो पंहिंजी रियासत जो सोचो मां त चाहियां मुंहिंजो मतिलबु हिकु ख़्यालु आहे अगरि हिन दौर में फराज़ खे ॻाल्हाइण जी आज़ादी हुजे हा त हू हिन रियासत खे ज़रूरु चवे हा इन मलंगों से पंगा अच्छा नहीं फराज कच्चा तेरा मकान है कुछ तो ख्याल कर तव्हांखे माशी बहराननि जो मसलो आहे तव्हांखे ॿिया कई मसला आहिनि उन्हनि मां जान छॾायो तव्हां उन्हनि जे मसलनि जे हल बजाए पंहिंजे ई माण्हुनि खे उन्हनि खे बग़ावत उन्हनि खे बाग़ी करण ते मजबूर पिया कयो इहो तव्हां लाइ नुक़सानदेह आहे असां ई वक़्तु गुज़ारे वेंदासीं असां बाहिम्मत क़ौम आहियूं असांजा हौसला बुलंद आहिनि असां जिदोजहद ज़रिए इंसाफ़ वठी वेंदासीं इंसाफ़ जी भीख न घुरंदासीं कंहिंखां छो जो असां ॼाणूं था हिते जज बि आज़ादु न आहिनि अगरि जज बि इंसाफ़ जी ॻाल्हि कनि था त पोइ हू बि चवनि था त सुभाणे असांखे बि ज़िंदाननि में क़ैद कयो वेंदो इन करे चुपचाप सां असांखे जेको चिठी ते लिखी ॾिनो थो वञे उहो ई फ़ैसिला ॾींदासीं त इन करे असांखे उमेदूं न आहिनि असां आलमी इदारनि खां इंसानी हुकूक जी तंज़ीमनि खां यूनाइटेड नेशन खां उन्हनि खां अपील कयूं था त हिन मसइले ते सिंध में जेको ही जिबरी गुमशुदगियुनि जो मसइलो 2017 खां हली रहियो आहे इन ते तवजा ॾियनि ऐं रियासत खे बि चवंदासीं तव्हांजी भलाई इन में आहे असां मलंगनि सां पंगो न कयो न त असांजी जिदोजहद तव्हांखे रोआरण ते मजबूर करे छॾींदी महिरबानी असल में ॻाल्हि इहा त हीअ रियासत जॾहिं खां वठी पंहिंजो बुनियाद विधो अथसि तॾहिं खां वठी हिन रियासत सिर्फ़ु हिकिड़ी शइ तइ कई आहे त सच ॿुधण जे लाइ तयारु न आहिनि हक़ सच जी ॻाल्हि जेको कंदो उहो या त खंभिजी वेंदो या त रोडनि रस्तनि ते मारिजी वेंदो इहो हिन रियासत तइ कयो आहे उन जो तव्हां बांग्लादेश जो मिसाल वठो जेको बंगालियुनि सां बि हीअ जेकॾहिं इहा हरकत न कंदो आहे त बंगाल अॼु असां सां गॾु हुजंदो आहे सो साॻिए तरीक़े सां हिननि जेको बलोचनि सां वेदन कयो हिननि जेको असां सां सिंधी माण्हू सां वेदन कनि पिया ऐं इहो ई तव्हांजे सुवाल ते त असांजो आख़िर ॾोहो कहिड़ो आहे असांजो इहो ॾोहो आहे त असां पंहिंजा हक़ घुरूं था असां पंहिंजे इज़हार जी आज़ादी घुरूं था असां पंहिंजी धरती जी आज़ादी घुरूं था ऐं हींअर जेको कल्ह 5 बजे खां वठी हिन महिल ताईं जंहिं कैंप ते पाण मौजूदु आहियूं इहा कैंप कल्ह खां वठी न लॻी आहे पर तव्हां हिन ॻाल्हि जा शायदि हूंदा त हीअ जेकॾहिं असां कैंप चऊं त 2 सालनि खां वठी बरक़रार आहे त हिन में वधा न थींदो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजूं भेनरूं असांजूं नियाणियूं असांजे क़ौमी कारकुननि जा वारस कराची प्रेस क्लब जी इन कैंपुनि ते वेठा हूंदा इन एहतजाज कया हूंदा असां ते लाठी चार्ज बि थी हूंदी असांजी भेनरुनि जा कपिड़ा फाटा हूंदा उहा साॻी रियासत आहे ऐं हींअर ताज़ो सैयद मसूद शाह जो ॾोहो कहिड़ो आहे सॼी
दुनिया इहा ॼाणे थी सैयद मसूद शाह जो ॾोह इहो आहे त हिकु बेगुनाह बेसबब जेको शहीद इरशाद रांझाणी जो क़त्ल थियो हो उन जो अखियुनि ॾिठो गवाह आहे जेका उनखे गवाही ॾियणी हुई। 2 ॾींहंनि खां पोइ उनखे 2 ॾींहं पहिरीं खंभे गुम कयो वियो। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुन ते प्रेशर विधा विया हुआ ऐं हुनखे आछूं कयूं वियूं त तूं हिन शाहिदी तां जेको आहे सो हटी वञ। पर सैयद मसूद शाह उन पंहिंजी ॻाल्हि ते बीठो रहियो। हुन चयो जेका शइ मूं ॾिठी आहे अखियुनि ॾिठी ऐं बेगुनाह हिकिड़ो असांजो साथी शहीद थियो आहे उन ॻाल्हि तां न हटंदसि। ऐं उन खां पोइ हिनखे खंभे गुम कयो वियो आहे ऐं हुनजे भाइरनि ते दहशतगर्दी जा बग़ावत जा अलाए कहिड़े क़िस्म जा केस हणी 2 क़ौमी कारकुननि खे जेल में बंदि कयो वियो आहे। ऐं हीअ जेका मसूद शाह सां जेका हीअ गेम कनि पिया त इहो सिर्फ़ु रहीम शाह खे बचाइण जी साज़िश आहे, हुनखे केस मां आजो कराइण जी साज़िश आहे। पर असां चऊं था त कंहिं बि सूरत में इहो रहीम शाह हिननि जी अदालत मां न बची सघंदो, छो जो हू क़ातिल आहे। हू पाण एतिराफ़ करे चुको आहे त मूं गोलियूं हयूं आहिनि ऐं इहा शइ असां साबित कई आहे त शहीद इरशाद रांझाणी बेगुनाह ऐं बेसबब उहो शहीद थियो आहे। ऐं उन जे केस खे लोड़ण जे लाइ हिननि हीउ जेको आहे सो हीलो कयो आहे। हिननि जेको त पंहिंजो सैयद मसूद शाह खे खंभे गुम कयो वियो आहे। ऐं असां जेके ॿीहर माण्हू वेठल आहिनि जेके इंसानी हक़ूक़नि जे लाइ कमु था कनि असां उन्हनि खे अपील कंदासीं त असांजे सिंध जे केस ते जेको ई खंभजण वारो सिलसिलो आहे इन ते ध्यानु ॾियो, इन ते हिकिड़ी नज़र विझो। ऐं हीउ वॾो मसइलो आहे सिंध जे लाइ। कल्ह सैयद मसूद शाह हिते 2 खंभियल कारकुननि जे लाइ एहतिजाज बि कया आहिनि कैंपुनि ते। अॼु वरी संदसि तस्वीरूं खणी संदसि फैमिली संदसि ॿाहिरि ऐं संदसि पार्टी या क़ौमी कारकुन हिते मौजूदु आहिनि। सो इहो सिलसिलो बंदि न थींदो। असां चऊं था सभई असां गॾिजी जेसीं इन लाइ जिदोज न कंदासीं। असां सभिनि खे गॾिजण जी ज़रूरत आहे, सिंधी माण्हुनि खे गॾिजण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे क़ौमी कारकुननि खे हिन काज़ ते गॾु थियणो पवंदो। जिते मिसिंग पर्सन जे हवाले सां जेका उन्हनि जे वारसनि सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे, जिते असीं आयल उन्हनि जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं मां ॿुधीसीं। कैमरामैन चिराग शेख सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV कराची। मां सिंधुअ जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.